मथे कम कर मथे हा कम हाणे ॿुधायो अवल अलाह खां अवल अल्लाह वलीम आला इस मथे। तणी कादो पने कुदरत से कायम है कदीम वाली वाद वादा उरा शुक्र रहीम सो सराय सचो धणी चई हम वकीम करे पण करीम जुणू जोड़ जान जू जो जुणू जोड़ जान जू जदे जोड़ाई खावंद खास खलके मोहम्मद मुकाई कलमो तय करे मथे चितो चयाई अना मुलाका व अंत में बुबी ये तय लिखी दिनाई बई सरायूं सैयद के सुभान अल्लाह जेॾो तुंहिंजो नाम हा जेॾो तुंहिंजो जेॾो नाम तुंहिंजो नां बाज बियो ॾई मंगारीअ थंबे एरियो तूं थुणीअ तूं छपर तूं छा उजाड़ो कां तोखे मालूम सभु का वो ॿुधाए तंबूरी तार जा उहो ॿुधाए नाहे दूर नज़र खान की दिलियूं धार मुंह में आहीं यार तंबूरे में तार कीअं वाह 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 अहो। वाह ॿियो जेको हो पोइ पढ़ंदो आहे हलो हाणे सारंग तव्हां पंहिंजे उन बारे में ॿुधायो फेसबुक जे बारे में तव्हां केतिरा माण्हू ऑनलाइन हूंदा आहिनि केतिरा चाहण वारा आहिनि तव्हांखे केतिरा 100 खां मथे 100 खां या मथे हूंदा आहिनि 300 200 हा ईअं हूंदा आहिनि सभु अच्छा भला पोइ छा लिखंदा आहिनि उहे ईअं चवंदा नाइस कॾहिं वेरी गुड वेरी गुड हा गुड टैलेंट ऐं मुंहिंजी जो 13 फेब्रुआरी बर्थडे आहे मुंहिंजी 13 फरवरी मुंहिंजी बर्थडे आहे पोइ घणनि सालनि जा थींदव मां 8 जो हा गुड वेरी गुड ऐं कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो 1 में हेठि हथ हेठि हा लेवल 1 लेवल 1 लेवल 1 आहे अच्छा स्कूल जो नालो छा आहे इमन स्कूल सिस्टम रानीपुर ज़बरदस्त